वॾा इहे शिकारपुर राजी वाणिया हाओ हाओ या इहे अहिड़े क़िस्म जा माण्हू मानो बिजनेसमैन या तिजारती माण्हू कोन इहे थोरा हुआ ग़रीब थोरा बाक़ी ग़रीब सही 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 जी जी पोइ महिरबानी हीअ दरवेश हा साईं हा साईं खंड वठो न तव्हां भले खंड विझो था जी साईं पोइ हीअ हिते जो रहियो राग बाग ते अच्छा ये ठीक है करोड़ा वारी मज़हबी भी हुआ न हा हुन मौलवी टाइप थोड़ो पीर था बाबा पीर हुआ हा सही सही पोइ ना ना बस बस ठीक हिते माण्हू वरी वीचारा बस लिकी करे क्षमा कंदा हुआ अच्छा समाज की महफ़िल जेका हा सम्झी वियुसि पोइ हीअ दरवेश को उन्हनि लिकी वरी राति जो ॿियनि कपिड़नि में बि पोइ उते वेठा त उहे सभई कबीर जो पैगाम ऐं मीराबाई परवान माना इहे जेको जी भक्ति टाइप हा हुयूं हा उहे उन्हनि पोइ उन्हनि खां हीअ मुतासिर थियो अच्छा हुन पोइ वरी सूफ़ी शाहनाज़ जो वरी रस्तो उहो वरितो जी जी हक़ीक़त में शाहनाज़ सां बैत हिन जी न आहे अच्छा जेका जी चइजो आहे न माण्हू को जी जी पर हुन इहे खां पोइ रास्तो थियो पोइ हितां हीअ न ॿियो हीअ जेको हिंदुस्तान में कहिड़ो हुआ भॻड़ हिंदू तुलसीदास कबीर न भई हो कोई उन टाइम बाबा ये चम्मच खणो था चम्मच बोल बराबर चम्मच खण वो आहे वालोटे जो इन पासे जो आहे शाइर जो हिंदू शायर सूफ़ी टाइप अच्छा पर पोइ ई हितां जीअं थियो तीअं रवानो थियो प्यारो थियो नौकिरी ॿोकिरी खां छॾी विया अच्छा हिन जा ॿ टे फ़र्द हिते गुज़ारे विया हुआ हिन जो मुक़ाम हिते माना हिते हाँ सही सही पुरानो पोइ वियो हिते हिन चयो त ॾिस तोखे झलक थी वई हिते ठिकानो ठाहे सही पोइ हीअ वियो हुते हलारी न कंदड़ी हा कंडली कंदड़ी जे हिन जी गंदी फासी पई त हिनखे रोक थी न रेल में किलक लॻी सही त पोइ हुते रोक थी हाँ पोइ हीअ हुते वई हाणे उन करे कंदड़ी वारनि जो कलाम हिन मशहूरु आहे हाणे मशहूरु इन लाइ कंदड़ी वारा पी वञे मुराद हाणे फकीर त मुराद फ़क़ीर हो दरिया ख़ान फ़क़ीर हो दरियाखन फकीर हाणे गुलशन फ़क़ीर वारा इहे सॼा हाँ हुते हाँ आहिनि। हाँ सही बहरहाल हिन जा मुरीद जेके आहिनि न जी से सभई हेठि ज़ातियुनि जा हिंदू मुस्लिम हाँ 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 बिल्कुलु ईअं आहे असां वटि सांगड़ में भील आहे उहो हुनजो मुरीद आहे उहो हुनजो बाक़ाइदा हाणे धर्मो फ़क़ीर सांगड़ खां गणक बंगलो खां बिल्कुलु साम्हूं धर्मे फ़क़ीर जी दरगाह आहे हाणे उते उहो ईंदो आहे रोशन फ़क़ीर हींअर अॼुकल्ह रोशन फ़क़ीर आहे उहो मूंखे मुलाक़ात बि थी वेंदी सही हाणे सूफ़ी शाहनाज़ जा जी मुरीद वाणिया खोड़ आवाज़ जाम नगर सॼो उते जेको हले थो बाबा ये को खणो सॼो वाणिया सही तव्हांखे साईं जुमन हिकिड़ी तव्हांखे नई ॻाल्हि बोल तव्हांखे शायदि ख़बर बि हुजे सचल सरमस ते विया आहियो कॾहिं उन जा हाणे खोड़ ॾंड पइजी वियो हा तव्हांखे बिल्कुलु अची वियो उहो ॻाल्हि न ॻाल्हि साईं कबी असांजे तमामु सिंध जा अहम प्यारली मटे ॿई माण्हू सिंध जो असासो आहे अच्छा हलीम साईं सही साईं जुमन ऐं हाजी साईं अच्छा सही कामरेड माण्हू आहिनि ज़िंदगी हिननि हमेशह हिकिड़ो माना हू चवंदो बाग़ी वारी ज़िंदगी आहे न उन सां मां साईं जी किताब वठंदुमि अला ख़ैर करे साईं साईं जुमन तव्हांखे ॿुधायां सचल जी दरगाह ते हलीम साईं तव्हां बि शायदि विया हुआ न तव्हां सचल दरगाह जे अहाते में अंदरि वेंदो अंदरि क़बरूं आहिनि
हाणे क़बरुनि में केतिरियूं क़बरूं अहिड़ियूं आहिनि 8, 10, 15 अहिड़ियूं क़बरूं आहिनि हर क़बर जे मथां लिखियलु आहे ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह हेठां लिखियो आहे चमनदास पुटु मोहनदास साईं हाजी माना हर हिकु केतिरी क़बर में माना उन माण्हुनि जो अंदाज़ो तव्हां ॾिसो साईं माना उते तॾहिं चवंदो न मज़हब खे हू इंतिहा पसंदि जा तरीक़ा हूंदा इबाद जा तरीक़ा हूंदा उन में तो उन खे कंदा हुआ बाक़ी हू इहे शयूं आहे त हींअर बि हा हीअं त नेगेटिव सोच जनम वरितो आहे माना हाणे रोज़गार जो ज़रियो केॾो रोज़गार हा माण्हू साईं जुमिल सिंध जो छा थींदो तव्हां त झूना माण्हू साईं हाणे सिंध जो कुझु कुझु थींदो न बिल्कुलु थींदो हिकिड़ी ॻाल्हि आहे छो जो जॾहिं हिकिड़ी शइ सम्झो न असां तॾहिं चयो था न हालतूं आहिनि उन में माण्हू मायूस थी पर असांखे हिकिड़ी ॻाल्हि विचूं तबिको ऐं हेठूं तबिको जी जी उहे नेक क़यादत संभालींदा आहिनि वॾे वक़्ती वाह मौक़े पर जो वाह 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 हे सभई पाणीअ जो भरे हाणे हीउ दौर अहिड़ो को दौर अहिड़ो हो ठिकर सवला रखी बकरियूं किराए विञाए फौज आई आहे न जीअं इक़्तदार फौज ब्यूरोक्रेसी एजेंसियूं इन्हनि जी चए खां धारा चाहींदियूं वोट बाबा वटि भले खणी केरु बि चढ़ी वञे मथे हुननि जो अदलिया उन सां मिली पई हा न मसइलो बि जदोजहद पाण केॾी कई आहे रिज़ल साहिबु पाण सॼी संगत देस महाज़ में तव्हांखे यादि आहे ॻुठनि में कचहरियूं साईं एॾे संचाटे खां वठी साईं हज़ूर बख़्श टोटल पंहिंजे असांजे ग़ुलाम शाह पाण सां गॾु हो तव्हांखे यादि हूंदो सांगड़ मां साईं आज़ीज़ मंगी आशिक़ सोलंकी पाण सां गॾु हो हाणे तरक़ी पसंदि पार्टी लीडर आहे फ़क़ीर दीनू कुबार पाण सां गॾु सभु हजे बाबा छॾ अवां छॾ असांजो ई हाल मुंहिंजो जेको पंहिंजो गेम चयो त हे शयूं जी हे ॾिस कर्ज़ ऐं व्याज ते हिकिड़ो घर बि हली कोन सघंदो हा सही हा हीअ मुल्क केतिरा ॾे व्याज ते हलाईंदा आहे शर्तुनि खे मञींदा वेंदा महांगायूं वधंदियूं वेंदियूं ऐं हू त सॼो सरमाएदार आहे हू चाहे थो त जेको आहे हुनखे घरां वञे कोन थो जी हू हुन हीअ शइ मांगी करियो असांजी शइ हिते खपत थिए हेॾे ऐं हाणे हाली जेको आहे बिल्कुलु ख़ामोश पर हाणे हिकिड़ी शइ कीअं आहे सम्झो था अॻे जेके एहतिजाज जेके पंहिंजे वक़्त में छा त हुन वक़्त ते ट्रेनिंग कर हुई सम्झायो बाक़ी हीअं रोडनि वारी पोइ कॾहिं कदानी इहे शुरूआती हुई पोइ MRD रोड्स ते जेके माण्हू रोडनि ते आया MRD में वरी हिननि हिकिड़ो ॿियो टन मटायो त हाणे थोरो बि किथे थिए थो न त माण्हू हाणे हींअर खारुनि जर ते कटाई थी न उन में उते जा मकानी माण्हू रोडनि ते वॾी ॻाल्हि आहे माण्हू ऐं मजबूरनि पंहिंजे सरकार खे त ठहियो पर कोर्टुनि खे मुदाख़लत करणी पई त इन कंपनियुनि खे केस बि कयो हा सही ॻाल्हि जेके इहे डबल टू हाणे इहे शयूं आहिनि न पोइ हाणे लॻे असांखे इहे पियो न वॾेरो माना रांदि जेका थोड़ी हिकिड़ी थोड़ी ॻाल्हि करणी थोड़ा शाइरी जी ॻाल्हि करणी शाइर थोड़ा ॿुधाए संदेश जेके